तारा ऐं उन जी अम्मी कपिड़ो ख़रीद करण बाबू कपिड़े वारे वटि वयूं। बाबू कपिड़े वारो हमेशा पूरो कपिड़ो मापी ॾींदो हुयो, कॾहिं बि बेईमानी न कंदो हुयो। तारा जी अनारकली फ्रॉक जे लाइ अम्मी ऐं तारा कपिड़ो ख़रीद करण आयूं हुयूं। तारा जी अम्मी खे फ्रॉक सिबण जे लाइ 3 मीटर लेंथ जे कपिड़े जी ज़रूरत हुई। तव्हां सोचे रहिया आहियो न त लेंथ छा आहे? लेंथ इज़ द मेजरमेंट ऑफ थिंग्स फ्रॉम वन एंड टू अनअदर। लेंथ कंहिं बि शइ खे हिकु कुंड खां ॿिए कुंड ताईं मापण खे चवंदा आहिनि। कंहिं वॾी शइ जी ड्रैग असां मीटर्स में मेजर कंदा आहियूं ऐं नंढी शइ जी ड्रैग असां सेंटीमीटर्स में मेजर कंदा आहियूं। पोइ बाबू कपिड़े वारे इन्हनि खे कपिड़ो मापी ॾिनो। 1 2 3 मीटर्स कपिड़ो। त हाणे तव्हांखे मालूम आहे त कंहिं बि शइ जी लेंथ यानी ड्रैग खे असां मीटर्स या सेंटीमीटर्स में मापी सघूं था। मीटर जे लाइ असां m, सेंटीमीटर जे लाइ असां cm जो सिंबल इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे तव्हां ॿुधायो त हिननि शयुनि जी ड्रैग खे असां कहिड़े यूनिट सां मेजर कंदासीं, मीटर या सेंटीमीटर? Which unit would you use to measure the length of given objects? मीटर और सेंटीमीटर? ट्रक जी ड्रैग खे मेजर करण जे लाइ तव्हां छा इस्तेमालु कंदाओ, मीटर या सेंटीमीटर? जी हाँ, मीटर। कैरेट जी ड्रैग खे मेजर करण जे लाइ तव्हां छा इस्तेमालु कंदाओ, मीटर या सेंटीमीटर? करेक्ट, सेंटीमीटर। ट्री जी ड्रैग खे मेजर करण जे लाइ तव्हां छा इस्तेमालु कंदाओ, मीटर या सेंटीमीटर? बिल्कुलु ठीक, मीटर। स्पून जी लेंथ खे मेजर करण जे लाइ तव्हां छा इस्तेमालु कंदाओ, मीटर या सेंटीमीटर? जी हाँ, सेंटीमीटर। कार जी लेंथ खे मेजर करण जे लाइ तव्हां छा इस्तेमालु कंदाओ, मीटर या सेंटीमीटर? करेक्ट, मीटर। की जी ड्रैग खे मेजर करण जे लाइ तव्हां छा इस्तेमालु कंदाओ, मीटर या सेंटीमीटर? बिल्कुलु सही, सेंटीमीटर। पेंसिल जी ड्रैग खे मापण जे लाइ तव्हां छा इस्तेमालु कंदाओ, मीटर या सेंटीमीटर? जी हाँ, सेंटीमीटर। हाणे तव्हां पंहिंजी चौधारी शयुनि खे गौर सां ॾिसो ऐं इहो ॿुधायो त असां इन्हनि जी ड्रैग खे मेजर करण जे लाइ कहिड़ो यूनिट्स इस्तेमालु कंदासीं, मीटर या सेंटीमीटर?